कामरेड मुर्क पीरज़ादो के वाक़े ते सैफ जतोई जो वीडियो बयान साम्हूं अची वियो। कामरेड मुर्क पीरज़ादो के वाक़े ते सैफ जतोई जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे। मूंखे मुर्क जो कातिल सम्झियो पियो वञे। मुर्क परेशान रहंदी हुई, हुन जज़्बात में अची आपघात कयो। सैफ जतोई जो इहो चवणु आहे। पुलिस वटि पेश थियण जी CDR कढाइण लाइ तयारु आहियां। सैफ जतोई जो इहो चवणु हो। मुर्क परेशान हुई ऐं मूंखे फ़ोन करे चयो ऐं मूंखे चयो त फ़ोन कॉल अटेंड छो न कई। ऐं कुझु देरि सम्झाइण बाद दोस्त ॾांहुं हलियो वियो हुअसि। सैफ जो इहो चवणु हो। मुर्क खे खोड़ भेरा कॉल कई पर हुन अटेंड न कई। चौकीदार ज़ोरे दर खोलियो ऐं उनखे मुर्क जो लाश टिंगियल नज़र आयो। सैफ जतोई जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे। तफ़सील मालूम कयूं था फैज़ खोसो खां। फैज़, छा तफ़सील आहिनि वधीक? शायद हैदराबाद के कासिमाबाद वाले इलाके के नसीम शॉपिंग सेंटर के फ्लैट में कामरेड मुर्क जान पीरज़ादे के लाश हथ अचण वारो मामलो अञा ताईं गुजारिश पिणल आहे। जन त सोशल मीडिया ते मुर्क जान पीरज़ादो ऐं सैफ जतोई के हवाले से हलंदड़ बयानबाज़ी खां पोइ सैफ जतोई पारां वीडियो बयान जारी कयो वियो आहे। सोशल मीडिया ते जेको वीडियो बयान जारी कयो वियो आहे सैफ जतोई पारां, उनमें चयो वियो आहे त मुर्क जो कातिल सम्झियो पियो वञे। जॾहिं त हू पुलिस वटि पेश थी CDR कढाइण जे लाइ तयारु आहे। मुंहिंजो चवणु आहे त मुर्क गुज़िरियल राति तमामु घणी परेशान हुई, जज़्बात में अची हुन आपघात कयो आहे। हुनजो चवणु आहे त हू कराची वियल हो, राति जो देरि सां वापसि आयो हैदराबाद। मुर्क जा हुनखे फ़ोन ईंदा रहिया पर हुन फ़ोन अटेंड न कई। बाद में जॾहिं हुन फ़ोन अटेंड कई त हू तमामु घणी जज़्बाती हुई। हू खेसि दोस्त वटि वञण जो चई पंहिंजो फ़ोन चार्जिंग ते लॻाए हलियो वियो। बाद में हुन मुर्क जान संदसि दोस्त के फ़ोन ते फ़ोन करे हुनखां मालूमात वरिती ऐं उन दौरान ई हुनजो चवणु आहे त संदसि कॉल हलंदड़ हुई त मुर्क जान जेका आहे उन फ्लैट में ई पंहिंजे पंखे में लटकी आपघात कयो आहे। मुंहिंजो चवणु आहे त अहिड़ी सूरत सबबु हू सख़्तु परेशान थियो ऐं बाद में हुन चौकीदार फ्लैट जो जेको चौकीदार आहे उनखे चयो त हू वञी दरवाज़ो खोले मुर्क जान जी सूरत हाल मालूम करे। दरवाज़ो खेसि बंदि नज़र आयो। बाद में ॿीहर हू खेसि कॉल कंदो रहियो पर संदसि कॉल अटेंड न थियूं, जंहिं ते हुन चौकीदार खे सख़्ती सां चयो त हू फ्लैट में दाख़िल थी ऐं मुर्क जान जी सूरत हाल मालूम करे हुनजी हयाती बाबति खेसि ख़दशो हुयो। हुनजे करे चौकीदार जेको आहे हुनजे फ्लैट ते पहुतो ऐं जेका दरीख़े जेका ॼारी लॻल हुई उहा हटाए हुन ॾिठो त खेसि मुर्क जान जो जेको लाश आहे उहो पंखे में लटकियल नज़र आयो। मुंहिंजो सैफ जतोई जो चवणु आहे त हू हुनजो मुर्क जान सां वेझो तालुक़ु रहियो आहे। हू संदसि घर बि ईंदी वेंदी रहंदी हुई। हुनजी तबियत जज़्बाती हुई। हुन इहो तासुब ॾिनो आहे त मुर्क जान जेको आहे उहो आपघात करे पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। इहो जेको वीडियो बयान आहे उन सोशल मीडिया ते जारी कयो आहे, जेको हींअर वायरल थियल आहे। मुर्क जान जे पुरस्कार मौत बाबति अञा ताईं का वाज़े सूरत हाल नज़र अची न सघी आहे, जंहिं सबबु इहो मामिलो अञा ताईं गुजारिश पिणल आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी फैज़ अपडेट करण जे लाइ।